मियाँ नसीर मोहम्मद कल्होड़ो। सिंध में कल्होड़ा ख़ानदान जो पहिरियों फ़र्द हो, जंहिं सिंध में कल्होड़ा ख़ानदान जी जहिड़ो कर हुक्मरानी जी शुरूआत कई। मीर अली शेर काना ठटवी जे किताब तोहफ़तुल किराम में ॼाणायल आहे त मियाँ शाह मोहम्मद जे शहादत खां पोइ संदसि भाइटो मियाँ नसीर मोहम्मद 1068 हिजरी मुताबिक़ 1657 ईस्वी में पंहिंजे बुज़ुर्गनि जी कुर्सी ते वेठो। ही पंहिंजे बुज़ुर्गनि खां बि गोए खणी वियो। संदसि हमअसर हिन जी जमायत ॾिसी साह खाइण लॻा। नेठि मक़ामी माण्हू जंग लाइ तयारु थी विया ऐं बखर जे मुग़लनि खे हिननि ते चाढ़े आया। उन करे फ़क़ीर नसीर मोहम्मद थर ॾांहुं हलियो वियो, पर उते पोख जे इंतज़ाम न हुअण करे हू वरी मोटी पांवरनि जे इलाइक़े में आयो। मीर पांवरनि जो सरदार फ़क़ीर साहब खे तड़े कढण लाइ बखर जे हाकिम जी सलाह सां वॾे लश्कर सां काहे आयो। उन लश्कर में पती पठान सिब्बी जो हाकिम मिर्ज़ा ख़ान बि शरीक हो। कुझु झड़पनि खां पोइ उहो पठान हाकिम सुलह जे बहाने सां फ़क़ीर साहब खे क़ैद करे बादशाह आलमगीर वटि वठी वियो। मियाँ नसीर मोहम्मद कल्होड़ो उते ॻच अरसो क़ैद रहियो। पुठियां संदसि फ़क़ीरनि ते केतिरा भेरा मुग़लनि हमला कया त जीअं ही मज़हबी रूप में क़ौमी सिंधी तहरीक बिल्कुलु ख़तमु थी वञे। उन विच में मियाँ नसीर मोहम्मद बि मुग़लनि जी क़ैद मां भॼी निकितो ऐं पंहिंजे वतन पहुची वियो। इहे हालतूं ॾिसी सिंधी माण्हू संदसि चौधारी गॾु थियण लॻा। फ़क़ीर नसीर मोहम्मद पांवरनि जे अहिड़े इलाइक़े में अची रहियो जंहिंजी हिकु तरफ़ जबल ऐं ॿिए पासे पाणी हो। उते हिन ॻोठ ॻाढ़ी आबाद कयो, जेको ॻोठ अॼु बि गाज नदी जे किनारे ख़ैरपुर नाथन शाह तालको दादू ज़िलो में मौजूदु आहे। हिन ॻोठ वटि मियाँ नसीर मोहम्मद कल्होड़ो जी जोड़ायल मस्जिद बि मौजूदु आहे। पंहिंजो असली इलाइक़ो फ़ौजी फ़क़ीर ऐं काचो इनायत फ़क़ीर खे ॾिनई। संदसि उहे फ़क़ीर जेके अॻे तजरुद वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ से शादियूं करे अयालदार थी पिया ऐं मुल्क ऐं ज़मीन वधाइण जो फ़िकिर करण लॻा। ऐं मीर याक़ूब बखर जे हाकिम खे ज़बरदस्त शिकस्त ॾिनऊं। अहिड़ी रीति मुग़लनि जे इक़्तिदार जे हामियुनि सां केतिरनि जंगनि में फ़क़ीरनि खे सोभ नसीब थी। नेठि हिननि लाखाट परगि॒णो मुग़लनि खां मकाते ते वरितो ऐं साहिते परगि॒णे ते ताक़त सां कब्ज़ो करे वरितऊं। उन परगि॒णे में कल्होड़नि जे हिकु फ़क़ीर फ़िरोज़ वेरड़ नओं शहर ॿधायो, जेको अॻिते हली नौशरो फ़िरोज़ जे नाले सां मशहूरु थियो। उन रीति मियाँ नसीर मोहम्मद जे मुरीदनि सिंध ते हिकु क़िस्म जो इक़्तिदार हासिल करे वरितो। मियाँ नसीर मोहम्मद कल्होड़ो 1103 हिजरी मुताबिक़ 1692 ईस्वी में वफ़ात कई। संदसि मक़बरो ॻोठ ॻाढ़ी खां ओलह में संदसि नाले पुठियां क़ब्रिस्तान में आहे, जेको ज़िले दादू जे तालके ख़ैरपुर नाथन शाह में आहे। क़ब्रिस्तान भरिसां ॻोठ बि संदसि नाले पोयां सॾिजे थो। इहे कोशिशूं सिंध में क़ौमी हुकूमत जे क़याम लाइ पीढ़ वारो पथर हुयूं, जिन में मियाँ नसीर मोहम्मद जे दरवेशाणे अॻुवाणी खे वॾो दख़ल आहे।